बोझो आ घणो 1.5 मण जो बोझो आ कपां जो तोरियूं त 5 मण थी। अब हिन हे गिलास वध मध पाव जो हूंदो हाणे हिन गिलास में 4 पाव पवंदा जेकॾहिं हिन गिलास में 4 पाव पवन पोइ चइबो त या ताराज़ी ख़राब आ या अञा ॿी अटकल आ। 1.5 मण वारे बोझे के तोरियूं त 5 मण निकतो पोइ हुननि खे बि थोरो शक पियो खोलियूं त अंदरि छड़ो भितर ऐं पत्थर पिया। अहिड़े मुसलमान छिके रख कम खे। हा वाह कपा में भितर दबे कपा में पानी दबे परावा बना कटे बिजु व्याज ते वठो कल आबो चारे साईं जा लफ़्ज़ मुबारक लिखियल आहिनि। जंहिंजे घर में बकरी हूंदी या जंहिंजे घर में ओ खजी हूंदी त उहो बुख हा उहो बुख बोड़ न हूंदो त खारक सां बि खजूर सां मानी खाजी वेंदी न। पर जेकॾहिं बकरी हूंदी उनजो खीर जंहिंमहिल वठो तंहिंमहिल हाज़ुर तकलीफ़ थिए त झेलो काए वञो। पर शर्त आहे बकरियूं धाड़ू नबियनि जी सुन्नत बि थी चारणू नबियनि जी सुन्नत बि थी पर सुन्नत हीअ बि अथई 4 पंहिंजे पोख में पराए पोख में। असांखे 3 सुन्नत यादि आहे बकरियूं धारींदो पर मजाला जो वेसो बि गाह जो करे बकरियूं धारण जो शौक़ीन पर गाह पंहिंजो हा साईं दुआ घुर बकरियूं वधनि ई नथियूं पंहिंजो गाह ॾियनि त वधनि न। साझे को पोइ कॾहिं हुनजो लुणे कॾहिं हुनजो लुणे पोइ हराम वारे माल ते छा वधे। ओ मुसलमानो तवज्जा कयो अर्ज़ थो कयूं वञाव अल्लाह जो वास्तो तो पराए गाह नखो बच्चन खे बचायो। अगे वॾा धड़को ॾींदा त पुट मुंडे ज़्यान जो को बि वाक़ियो न अचे को दाह न ॾे त तुंहिंजो पुट हीअं करे आयो पुट मां सॼी ज़िंदगी न ॻोठ में गुज़ारी आहे मतां को आंगुर बि खणे। हाणे अबो पाण विहारे छोरे खे चवे थो सभु मोटी आया होटल तो वञूं का तूं बकरियुनि जो गाह करे मरी वेंदियूं। अड़े अब्बा तूं भरी चवंदे त छोरो वैसे खे ई मुंहुं ॾींदो तू भरी चंदे त छोरो वैसे खे मुंहुं ॾींदो। इन जे करे हराम को पाण खे बि बचायो हराम को पंहिंजे जानवरनि खे बि बचायो इंशाअल्लाह बरकत थींदी। अञा थोरो अवां ॾिठो हूंदो मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो चौथों पंजो ॾींहुं 1.5 मण जो